मुल्क ख़ासि करे सिंध में महांगाईअ जो वॾो सबबु सिंध जे वसीलनि मुख़्तलिफ़ पैदावार ऐं ॿियनि शयुनि जो गैर क़ानूनी तौर ते सिंध खां ॿाहिरि मुंतक़िल थियण बि आहे। बदउनवानियुनि जे करे सिंध जा माण्हू बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहिनि, जॾहिं त कणिक, चांवर ऐं ॿी पैदावार सिंध खां ॿाहिरि स्मगल थियण जो सिलसिलो वॾे अरसे खां हलंदो पियो अचे, जंहिं जे करे मुख़्तलिफ़ वक़्तनि में सिंध जे माण्हुनि खे अटे जी खोट, आम वाहपे जी शयुनि जे अघनि में वाधि ऐं ॿियनि ॾुखियाईनि सां मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। अहिड़े ई हवाले सां पाकिस्तान रेंजर्स ऑपरेशन करे सिंध जी अरबें रुपयनि जी खंड अफ़गानिस्तान स्मगल थियण वारो मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो मंसूबो नाकाम बणाए वरितो आहे। हालत इहा आहे त सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ मौसमुनि में कणिक ऐं खंड जी खोट सां मुंहुं ॾियनि था, जॾहिं त उहे शयूं वॾे मिक़दार में अफ़गानिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि ॾांहुं गैर क़ानूनी तौर ते स्मगल थींदियूं रहनि थियूं। पाकिस्तान रेंजर्स हब रिवर रोड ते छापो हणी खंड जे हिक गोदाम मां 1,60,000 खां मथे खंड जूं बोरियूं हथ कयूं आहिनि। हथ कयल खंड जी मालियत 1 अरब रुपयनि खां मथे जी आहे, जेका अफ़गानिस्तान मुंतक़िल कई पई वई।